मोअज़्ज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। सिंध जो वज़ीर आला साईं मुराद अली शाह साहब कल्ह अचानक इस्लामाबाद पहुतो। साईं जन अचण साण ई सिंध हाउस इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख साहब खे सॾायो। या टाइम तय थियल हुयो, उते मीटिंग थी, निवेकलाई में थी, अलॻि थी, नाश्तो थियो ऐं नाश्तो ख़बर पई त को तमामु अहम हुयो, देसी नाश्तो हुयो। उन में के ख़ासि कुश्ता हुया, को ताम अहिड़ा हुया उन में जो ख़ुसूसन तयारु कयो वियो, कुझु आंदो वियो हुयो। ऐं उहा जेका आहे सा हिकिड़ो वॾी हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी नाश्ते ते मीटिंग थी। उन नाश्ते जी जेका मीटिंग नाश्ते ते थी उहा वॾी अहम हुई। अब्दुल हफ़ीज़ शेख साहब सां ॾाढियूं गिलाऊं कयूं वज़ीर आला, शिकायतूं बि कयूं, उनखे पुराणा प्रोटोकॉल बि यादि ॾियारिया ऐं रईस वॾे जो कुझु उनखे पैगाम बि ॾिनो वियो, कुझु सलाम बि ॾिना विया। ऐं अब्दुल हफ़ीज़ शेख साहब इहो चयो वियो त बाबा ॾाहो थी सम्झाए वफ़ाक़ खे। अब्दुल हफ़ीज़ शेख उन्हनि खे को दिलि जाए कराई, पर एॾो को वॾो आसिरो कोन ॾिनो। मीडिया में जेके रिपोर्ट थियूं आहिनि ख़बरूं त सिंध में तरक़ियाती कमनि जा जेके रहियल ॾोकड़ आहिनि, फंड, हाईवेज़ फंड, इरीगेशन, एजुकेशन ऐं NFC में हिसो, मीडिया रिपोर्टुनि मुताबिक़ त अब्दुल हफ़ीज़ शेख साहब वज़ारत खे हिदायत कई आहे त हिननि खे फंड जल्दी जारी कया वञनि, पर मूंखे नथो लॻे त उहे फंड एॾा जल्दी जारी थींदा। उनखां पोइ मुलाक़ात जीअं ख़तमु थी त वज़ीर आला साहब ऐवान सदर सदर वियो। ऐवान सदर में उते टास्क फोर्स जी मीटिंग हुई, इजलास हुयो। उन इजलास में सदर आरिफ अलवी साहब सां मिलियो, उनखे बि पंहिंजूं तकलीफ़ूं ॿुधाई निवेकलाई में, ऐं उनखे गुज़ारिश कई त का महिरबानी कयो असां ते हथु हल्को रखो। पर सदर साहब बि लॻे थो त उनखे इहो ई जवाबु ॾिनो त बाबा ख़ान जो दिमाग़ु कमु नथो करे सिंध हुकूमत जे हवाले सां, उन करे मुंहिंजे वस जी ॻाल्हि न हलंदी। उनखां पोइ वज़ीर आला साहब जहांगीर ख़ान तरीन जे घर पहुता, मिंथ मेड़ काफ़िलो वठी, ऐं जहांगीर ख़ान तरीन खे चयईं त ॿेली ख़ुदा जे वास्ते हीअ IG असांजो तब्दील कयो, असां तव्हां सां मुफ़ाहमत करण था चाहियूं, जीअं तव्हां चवंदो हीअं कंदासीं। जेका मूंखे ख़बर आहे मुंहिंजे ज़रिए वटां मंझंदि जी मानी बि खाधऊं ऐं जहांगीर ख़ान तरीन खे ॿुधाईं त तुंहिंजो तेलुग सराइकिस्तान सिंध मामला सभु गॾिया पिया आहिनि, असांखे उन में तूं फेवर ॾे। जहांगीर तरीन ख़ान बि उनखे वज़ीर आला खे आसिरो ॾिनो त मुफ़ाहमत जी ज़रूरत आहे, बिल्कुलु मुफ़ाहमत थियणु खपे। उन में जेको आहे जो मुराद अली शाह उनखे वफ़ाक़ी हुकूमत जे मज़बूत रहण ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां बहितर मामला हलाइण, असेंबली में तामुन करण ऐं ॿियनि खोड़सारनि मामलनि ते जेको आहे सो तामुन कंदी पीपल्स पार्टी। मुराद अली शाह बाज़ाब्ता मिंथ मेड़ कई आहे जहांगीर तरीन ख़ान खे। ईअं जहांगीर तरीन ख़ान खे पुराणे तहलुक बि यादि ॾियाराया विया। उनखां पोइ साईं मुराद अली शाह साहब मांझांदा करे मिंथूं मेड़ूं ॿियो टियों मामला मुफ़ाहमती हदुनि ताईं पहुचाए करे ऐं तवानाई जे प्लानिंग जे वज़ीर सां जेको आहे उमर असद साहब सां मुलाक़ात कई। वज़ीर आला सिंध खे ख़बर न आहे अलाए छो K4 जी वॾी ॻणती आहे। K4 जंहिं ते मूं प्रोग्राम बि कयो आहे, जेको मूं ॿुधायो आहे त K4 मनसूबो जेको किंजर मां निकिरे थो, उबतो वञे थो सिधो बहरिया टाउन ऐं DH खे वञे थो, जेको मुकमल तौर ते सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो दुश्मन मनसूबो आहे। उन जी वॾी फ़िकिर आहे मुराद अली शाह साहब खे, पीपल्स पार्टीअ खे, रईस वॾे खे त K4 ठाहियो। K4 जे लाइ उनखां पैसा घुरिया विया, हुन बि आसिरो ॾिनो त पैसा जारी कंदासीं K4 जे लाइ। इहा K4 वारी ॻाल्हि हफ़ीज़ शेख साहब कई वई। उनखां पोइ अॼु टियों ख़त IG जे लाइ लिखियो आहे 10 सुफ़नि ते।
1 महीने जे अंदरि 3 ख़त लिखिया विया आहिनि, मुलाक़ातूं कयूं आहिनि। वज़ीर आज़म उनखे यकीन बि ॾियारायो, पर अञा बि वरी अॼु 10 सुफ़नि ते मुश्तमिल 3 ख़त लिखियो आहे वज़ीर आला सिंध त IG मटे ॾियो। हाणे इहो IG न आहे, अलाए केरु आहे जंहिं सिंध हुकूमत जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। सिंध हुकूमत तव्हां ॾिनी आहे, असांजी बेइज़ती थी थिए, राॼनि भाॻनि वारा माण्हू आहियूं, असांखे सिंध में हलणो पवंदो आहे, उहो कल्चर आहे, उन कल्चर में असांखे पुलिस जी वॾी मदद खपंदी आहे। हाणे सॼो मुल्क वठो, असेंबलियूं वठो, सभु कुझु वठो, सम्झो न, जेको आहे सो सभु कुझु वठो, पर IG तब्दील कयो। IG जी तब्दीलीअ जी मंज़ूरी वरी बि ज़रियनि ॿुधायो आहे, सरकार हुनखे ॿुधायो आहे मुराद अली शाह खे, त वफ़ाक़ी काबीना सां मशरूत कई आहे। वफ़ाक़ी काबीना में GDA वेठी आहे, PTI सिंध वेठी आहे, इमरान ख़ान साहिबु बसि ॾाढो हुनजो दिमाग़ु परेशान थी वियो आहे, त हाणे छा कजे। बहरहाल IG यकीनन तब्दील थींदो, सरकारी कामोरो आहे, पीपल्स पार्टी पंहिंजा सभु हरबा इस्तेमालु कंदी, सॼी सिंध ॾेई करे बि IG मटाईंदी, ऐं इहो हुनजे लाइ वधीक अहम आहे, छाकाणि त मथां चूंडूं थियूं अचनि, सिंध में हुकुमरानी बरक़रार रखणी आहे, सिंध दुश्मन मनसूबनि ते कमु जारी रखिणो आहे। पुलिस जो गॾु हुजणु हिननि सां इंतिहाई ज़रूरी आहे, जो पुलिस खां सवाइ हिननि जो कमु नथो थिए। कहिड़ा खाटाऊ पुट पुलिस ऑफिसर पीपल्स पार्टीअ जे पैनल ते आहिनि, उहो बि तव्हां सां ईंदड़ मामलनि में इंशाअल्लाह कचहरी थींदी। हिनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कयो।